अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भली कार चऊं पिया। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफन खां। दौलतपुर पीपी अगवान ऐं मुल्क के अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी के वेझे साथी सरदार मोहम्मद इस्माइल डायरी पीटीआई अगवान हलीम आदिल शेख के लगायल इल्ज़ामनि की तरदीद कंदे चयो आहे त मां को ॾोहारी माण्हू न आहियां, एक सियासी शख्सियत आहियां। IG सिंध सां मुलाक़ात जो मक़सद पंहिंजे इलाइक़े के अमन अवाम के मसइलनि के केस आगाही ॾियणु हो। सार हदस में अची करे मूं खिलाफ़ इल्ज़ाम तराशी कई आहे। सरदार मोहम्मद इस्माइल डायरी वधिक मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त रेंजर्स मूंखे ताक़तवर धुरनि के चवण ते गिरफ़्तार कयो हो, जंहिं कूड़े केस में अदालत मूंखे बाइज़्ज़त बरी कयो हो ऐं जेल दौरान वफ़ाक़ी हुकूमत मूं ते टार्चर करायो त अवां मञो त गैर कानूनी हथियार रखो था, पर हथियार असांजा लाइसेंस जा आहिनि, तॾहिं त अदालत इंसाफ़ कयो। उन वधिक चयो त हलीम आदिल शेख को इल्ज़ाम लगाइण खां पहिरीं इहो ॿुधाए त पाण दौलतपुर सिफन के रेलवे स्टेशन मास्टर जो पुट आहे। दौलतपुर सिफन में साइकिल ते हलंदो हुयो, अॼु अरबपति कीअं थियो आहे। उन वधिक चयो त हलीम आदिल शेख पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे ॿी सूरत में सॼी सिंध में संदसि रस्ता रोक कई वेंदी। रिपोर्ट कराए फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी, हक़सत न्यूज़, दौलतपुर सिफन। सिंध के या DIG या DC कमिश्नर हर कोई मानू पंहिंजे इलाइक़े जा मसला खणी वेंदो आहे ऐं उन्हनि खे ऑफिसर बाला ऑफिसरनि खे जे आॾो रखंदो आहे त साईं जेकॾहिं हीअं थींदो त असांजे जेको आहे सो तालके मां या तर मां या ॻोठनि मां क्राइम बि ख़तमु थी वेंदो ऐं जेके तकरारी क़बाइली झेड़ा आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदा। हिन ॻाल्हियुनि सां अमन अमान हिकिड़ी सजेशन मूं IG साहब जनाब IG साहब खे सजेशन ॾिनी त जेकॾहिं हीअं थींदो त इनशाला बेनज़ीराबाद में अमन हूंदो, सॼी सिंध में अमन हूंदो। त इन जे करे हर कोई वञी सघे थो पंहिंजे इलाइक़े जा मसइला खणी IG साहब खे ॿुधाइण। हाणे हीअ वीचारो चए पियो त इस्माइल डायरीअ खे रेंजर ॿधो मतिलबु अवा उन मां त मूंखे अदालतुनि बाइज़्ज़त बरी करे छॾियो आहे। उहे त तव्हांजा जेके रेंजर तव्हांजी हथरादू मोकिलियो, जेको तव्हां मूंखे इलेक्शन में अज़ाब ॾियारिया ऐं तव्हांजा रेंजर जा अफ़सर जेल में ईंदा हुआ जेके मूंखे चवंदा हिन खे वोट ॾे ऐं हिन खे वोट ॾे इलेक्शन में, उहो बि सॼी मूंखे ख़बर आहे। मां अञा पढ़ंदो थो रखांव त जेको आहे एॾा असला निकिता छा जे असलो मुंहिंजो लेसण जो आहे। तूं 5 कैलाशनियूं खयूं थी, छो थो खयूं थी? जॾहिं मतिलबु मां दुश्मनदार हा, मां पंहिंजो असलो पंहिंजी जान बचाइण लाइ खणंदुसि। सॼो वेल्ड आहे मुंहिंजो असलो जेको आहे लेसण आहे, चोरीअ जो बि न आहे पर एक्सपायर बि न आहे, प्यारल पीतल 25 ताईं। तंहिंखां पोइ उन डॉक्यूमेंट्स मुंहिंजा ॾिसी मूंखे आला अदालतुनि बाइज़्ज़त बरी कयो आहे। हा हीअ त वीचारो जंहिं वञे थो मिठीअ अपोज़िशन लीडर आहे, अकुल कोन अथसि। जंहिं शहर में वञे थो उते झेड़ो थो थिए, जंहिं शहर में हलीम आदिल शेख वञे थो उते झेड़ो थो थिए। छो? माना हिन जी ज़ुबान ख़राबु आहे न। हाणे बि नवाब शामी ख़ाली पीली पराए ख़िलाफ़ु बयान उबावेला कई, पाण से माण्हू को सहे को बर्दाश्त न। तूं सियासत ते ॻाल्हाए न, तूं ज़ातियात ते छो थो ॻाल्हाए? हिन खे त हरू भरू चूतीअ खे MPA कयो अथनि या अपोज़िशन लीडर। तूं ज़ातियात ते न ॻाल्हाए, तूं सियासत कर। सियासत थो करे त सियासत ते ॻाल्हाए न। या हर कंहिंजे या जेको मुंहिंजे नाले ॻाल्हाए थो इहो सिधो ज़ातियात ते। जेकॾहिं मां पंहिंजे इलाइक़े जा मसइला खणी जनाब IG साहब खे अर्ज़ु कयो त कहिड़ो ॾोह आहे? हर कोई वञी सघे थो। तूं बि वेंदे हूंदे हलीम आदिल शेख बि वेंदो हूंदो पंहिंजा मसइला खणी IG ॾे या चीफ सेक्रेटरी होम सेक्रेटरी ॾे। त इन में कहिड़ो ॾोह आहे? बाक़ी जे ही क्रिमिनल फलाण त उन में मूंखे आला अदालतुनि बाइज़्ज़त बरी कयो आहे। वरी बि तोखे मां ॿुधाए थो छॾियां, कल्हो को ॾींहुं तुंहिंजो पीउ दौलतपुर मां टुकर पिनंदो हो। उहे असां ॻाल्हियूं विसरी वियूं आहिनि जा, पर ख़ैर असां एतिरो डीप में नथा वञूं। पंहिंजी चाल सुधारे शेख साहब, असांजो भाउ आहे, असां सियासत कंदासीं। असां